अस्सलाम वालेकुम तारसो STV न्यूज़ वली मोहम्मद चारो नज़र विझो त मोरो खां आबिद हुसैन अब्दो जी हिन रिपोर्ट ते नाज़िम मोरो म्यूनिसिपल मुलाज़िमनि तरफ़ां पगारूं बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु 6 ॾींहं बि पंहिंजे महसूम बचण समेत एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो, जंहिंजी अॻवानी मिसमात नाहिद शेख, एजाज़ शेख, ज़ीशान शेख ऐं ॿियनि कई। क़ौमी अवामी तहरीक अॻवान हिदायतुल्लाह सुमरो ऐं ज़िक्र सुमरो पिणु संदन एहतिजाज जी हमायत कंदे शामिल रहिया। मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त CMO मोरो ऐं नूर समूह केतिरनि मुलाज़िमनि जी रिटायरमेंट समेत 5 मुलाज़िमनि जी पघार बंदि करे छॾी आहे। नाजाइज़ तौर पैसा घुरिया पिया वञनि, न ॾियण सबबि पघारूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं खेनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुलाज़िमनि वधीक चयो त हू रेगुलर ईमानदारी सां ड्यूटी कंदड़ आहिनि, जॾहिं त उन खां सवाइ खान इज़ाफ़ी ड्यूटी पिणु वरिती वेंदी आहे, जेका हू बिना कंहिं इज़ाफ़ी पघार जे कंदा आहिनि। हिन वक़्त ताईं कचनि मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे, जॾहिं त केतिरा ई अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। मुलाज़िमनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मोरो शहर जे समूरनि पाड़नि ऐं रोडनि ते गंदो पाणी बीठल आहे। जेसिताईं खेनि पघार न ॾिनी वेंदी तेसिताईं हू कम छॾ हड़ताल करे एहतिजाज जारी रखंदा।